बदीने जी रहवासन बेवा मुसम्मत मलूका पारा ग्रेजुएट्स पास न्याणियुनि खे नौकरी न मिलण ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मुसम्मत मलूका जो चवणु हो त पंहिंजे मुड़ुस जी वफ़ात खां पोइ महिनत मज़दूरी करे हुन पंहिंजे न्याणियुनि खे ग्रेजुएशन ताईं तालीम ॾियारी। केतिरनि ई इदारनि में दरख़्वास्तूं ॾियण बावजूदि संदसि न्याणियुनि खे नौकरी नथी मिले। हुन चयो त 5 साल अॻु पीपी अॻवान फरियाल तारपुर संदसि धीअरुनि खे नौकरी ॾियण जो वाइदो कयो हो, पर उहो वाइदो अञा ताईं पूरो न थी सघियो आहे। 9 न्याणियूं आहिनि, मुंहिंजो घरवारो गुज़ारे वियो आहे। ॾाढी महिनत सां न्याणियूं पढ़ायूं अथमि, ॾाढी उमेदूं रखी पंहिंजे न्याणियुनि खे पढ़ायो अथमि ऐं तइलीम हेॾी ॾिनी अथमि जेके केतिरनि सालनि खां वठी एहतिजात पई करियां। मुंहिंजे न्याणियुनि खे ड्यूटी नथी मिले, रोज़गार नथो मिले, ॾाढी मुश्किलात में आहियां। महांगाई जो दौर आहे बाबा, बीमार हाणे अखियुनि जो नज़र बि हलियो, बीमार आहियां। न्याणियूं पढ़ायूं, उन्हनि खे बि नौकरियूं ड्यूटियूं कोन्हे आई। महिरबानी करे ऐं जेको सो अपील थी करियां बिलावल भुटे खे, आसफा खे ऐं फरियाल टारपुर खे त मूंसां जेको वाइदो कयो हो उहो मुंहिंजो पूरो करियो। मुंहिंजे न्याणियुनि हिकु ॿिनि खे नौकरी ॾियो, तॾहिं बि मुंहिंजो कुझु न कुझु चुल्ह ॿरंदी ऐं मुंहिंजी जेको सो कुझु ज़िंदगी सुठी गुज़रंदी। गरीब मिसकिन आहियूं ऐं मुंहिंजी माउ ॾाढी तकलीफ़ुनि सां असांखे पढ़ायो लिखायो ऐं हींअर 2010 में फरियाल टारपुर अधी जे असांजो इख़्तियाज ख़तमु करायो इन उमेद ते त असांखे मुंहिंजे ग्रेजुएट भेणनि ऐं MA पास भेणनि खे नौकरियूं ॾींदियूं, पर उन वाइदे खे बि हाणे अची 10 साल थिया आहिनि, पर 10 साल ताईं वाइदो वफ़ा न थी सघियो। त असांजो वरी बि इहो मुतालबो आहे अधी फरियाल टारपुर सां त जेको तव्हां वाइदो कयो आहे उन वाइदे खे तव्हां पूरो करियो। अॼु 17 ॾींहं आहे असांखे एहतिजाज कंदे असां हैदराबाद प्रेस क्लब ते असां एहतिजाज कयोसीं। वरी अॼु असीं कराची प्रेस क्लब ते आया आहियूं एहतिजाज जे लाइ। असां 9 भेणूं आहियूं ऐं असांजो अबू वफ़ात करे चुको आहे। अम्मी असांजी जेको सो मज़दूरी करे ऐं कपिड़ा सिबी पंहिंजो नज़र विञाए असांखे जेको सो पढ़ायो लिखायो। अधी फरियाल टालपुर असांखे 2010 में चयो त तव्हांखे आउं नौकरियूं ॾींदसि, पर उहो अञा ताईं असांखे वाइदो पूरो न कयईं ऐं असांखे नौकरियूं न आहे ॾिनियूं। हाणे असां बदहाल बुख विघे असां तकलीफ़ में आहियूं ऐं तमामु घणा परेशान आहियूं। हुन पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह समेत वसवारनि खे अपील कई त संदसि न्याणियुनि खे नौकरी ॾेई उन्हनि जी परेशानी ख़तमु कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk